बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अज असां तालुके सिंझोरे जे यूनियन काउंसिल जाफ़र खान लिगारी में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु जेको हिते हिन तालुके हिन पंहिंजो सिंझोरे जो प्रोग्रेसिव ज़मींदार अब्दुल वहीद लिगारी ऐं हिननि जो अल रशीद फार्म आहे। काटन जे हवाले सां तमामु घणो तहक़ीक़ाती कमु हिननि कयो आहे ऐं हुन खां अलावा हिननि जी ॿनी ते जेके आहिनि मुख़्तलिफ़ कंपनियूं जेके आहिनि उहे ॿिज जेके आहिनि से सोर्सिस जेके हिननि खां हासिलु कंदियूं आहिनि ऐं हिननि तक़रीबन जेके ॿिज जा प्लाट आहिनि। त अब्दुल वहीद भाउ तव्हां खां पुछंदुसि हिन साल जेको काटन जी तव्हां कीअं प्लानिंग कई आहे, केतिरियूं तव्हां जिन्सूं लॻायूं आहिनि? साईं तक़रीबन मूं वटि 10 जिन्सूं आहिनि ऐं उन खां अलावा कुझु टीपू वारनि लाइनूं बि लॻायूं आहिनि ॿिज जूं। उहे असांखे हाणे नाला कोन ॿुधाया अथनि, बाक़ी उहे पंहिंजूं लाइनूं लॻाए विया आहिनि ऐं इन में असां वटि 111 आहे, BS 328, SS 32 आहे, 2121 जेको ICI वारनि हीअंर कढियो आहे इहो आहे, टीपू वारनि जो इनकलाब आहे, शाहीन आहे, सब सुरीली आहे ऐं SS 32 आहे, BS 20 आहे ऐं इहे वैराइटियूं तक़रीबन असां लॻायूं आहिनि। अच्छा, हिते जेके ज़मीनूं आहिनि त उहे विचोले क्लास जूं आहिनि, A क्लास जूं आहिनि, B क्लास जूं आहिनि, कहिड़े क़िस्म जूं आहिनि ऐं वणनि जी पैदावार कीअं ॾियनि थियूं? साईं हिते जेके आहिनि इहे B क्लास जूं आहिनि ज़मीनूं, न तमामु भलियूं आहिनि न तमामु ढिलियूं आहिनि ऐं दरमियानियूं बनियूं आहिनि ऐं हिननि जी एवरेज तक़रीबन अचे थी 35, 45, 40 के टुकड़ा प्लस 50 खां वञनि था, पर तक़रीबन ईअं एवरेज अचे थी हुननि काटन जी असां वटि। अच्छा, काफ़ी ज़मींदार जेके असांजा आहिनि उहे तमामु घटि पैदावार खणनि पिया, जंहिं अक्सर करे जेको असां ॾिठो आहे सॼे सिंध में त 15 मण 20 मण 15 मण, पोइ वरी उन खां ॻाल्हि कंदे त भई पैदावार तव्हां घटि पिया खणो, जेको आऊं उनखे चवंदो आहियां तव्हां टाइम कोन पिया ॾियो ॿनी ते, पर उहे चवंदा आहिनि यार असांजी ॿनियूं बेकार आहिनि। छा इहो माना टाइम ॾियणु, केतिरो टाइम ॾिजे ॿनी खे? छा हीउ 24 कलाक जो बिज़नेस आहे कीअं? हा, टाइम त लाज़मी आहे। हीउ हिकिड़ो जीअं ॿार निपाइबो आहे, वण खे निपाइणो पवंदो, उनखे बिल्कुलु टाइम ॾियणो पवंदो। सुबुह जो तव्हां पंहिंजी ॿनी खे विज़िट कयो, वरी शाम जो कयो, गंदगाह खां बचायो, टाइम ते दवा स्प्रे बाण माइक्रो न्यूट्रंस वग़ैरह ॾींदो, इंशाल्लाह एवरेज वधीक ईंदी। बाक़ी जेके एबसेंट ज़मींदार आहिनि उहे अचनि कोन था या कमदारनि ते भाड़ीनि था, त पोइ उन्हनि जी एवरेज घटि थी अचे। जेकॾहिं असां उन्हनि खे एवरेज त ॿुधायूं त पोइ चवनि था असांजी कूड़ थो हणे। अक्सर ईअं इहो अक्सर ईअं थींदो रहंदो आहे त छो जो जेको एबसेंट ऐं प्रेज़ेंट ज़मींदार जो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ऐं जेका हीअ पाणी जी खोट हले पई, उन खोट बि तव्हांखे त मुतासिर कयो हूंदो, जीअं ॿिया ज़मींदार थिया आहिनि आबादगार, हिते बि हालत हूंदी साॻी? हा सर, खोट त हाणे पूरी सिंध में पाणी जी खोट आहे, पर उन हूंदे बि असां वटि स्कार्प जा ट्यूबवेल आहिनि जेके मिठा आहिनि, असां उन्हनि मां भलायूं था। वरी असांखे हिते ख़ुशकिस्मती असांजी आहे जो शाओ आहे, बि असांखे लॻे थो। जेकॾहिं जमड़ा उहो दलोर वारो बंदि थो थिए त असांखे वरी शाओ थो लॻे। असांजूं इहे वाटर कोर्स गॾिया पिया आहिनि ॿिन्ही जा, पोइ हुतां वरी पाणी हुनजो क़ाइदा वञूं, हुतां बंदि थो थिए हू क़ाइदा वञूं, वरी ट्यूबवेल बि आहे, उन मां इंशाल्लाह फ़सुलु असां मैनेज कयो आहे पंहिंजो। अच्छा, जेका हिन साल पाणी जो क्राइसिस रहियो आहे, इन में तव्हां छा सम्झो था त केतिरा % जेका आहे सा यानी आबादी थी हूंदी, माना काटन जी माना घटि थी आहे, विचोली थी आहे? छा तव्हां परसेंटेज जे हिसाब सां तव्हांजो दिमाग़ छा थो कमु करे? साईं मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध जे हिसाब सां असां ॾिसूं त तक़रीबन 60% मस्तु थी आहे, अञा 40% रहे थी आबादी काटन जी। ऐं पाणी न हुजण जे करे त हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको पाणी वधे बि थो त हाणे टाइम निकिरी वियो आहे काटन जो। हाणे जेकॾहिं काटन काईंदासीं न एवरेज ॾींदो ऐं उहो ख़र्च में पूरो थी वेंदो। उहो जेकॾहिं रहियल आहे त उहो ॿियो ज़मींदार जेको सो बाजरी खाए या ॿिए कंहिं शइ ते वञे। बाक़ी काटन जी जेका मुदत तक़रीबन हाणे ख़तमु थियण वारी आहे असां पंहिंजे हिन जेको डिस्ट्रिक्ट सांगड़ जे हिसाब सां। बाक़ी मुतासिर त ज़ाहिरिया थिया आहिनि, पाणी जे करे तमामु घणो नुक़सानु त थियो आहे ज़मींदारनि जो। जिन काहियो आहे उन्हनि खां वरी निपजे कोन्हे पियो, पाणी कोन्हे को, उहो बि माना लासिस आहिनि। त इन हिसाब सां तव्हां छा था सम्झो, जेको काहे उहो कमाए वियो? ऐं ॿियो ॻाल्हि आहे त रेट जेके स्टेबल रहंदा, वधीक रहंदा छा? छो जो जेके 40% जेकॾहिं लॉस न हो त उन हिसाब सां त रेट वधणु घुरिजनि। जी सर, डिमांड ऐं सप्लाई आहे न साईं, जेका मार्केट हलंदी आहे डिमांड ऐं सप्लाई ते। ज़ाहिरी आहे काटन घटि हूंदी त डिमांड वधीक हूंदी, घुरिज वधीक आहे काटन जी, काटन पोइ ते घटि आहे त रेट वधंदा। ऐं इंशाल्लाह रेट मुंहिंजे ख़्याल में त 10-11 इन ते रहंदो। छो जो ऐं जेका पोखी थिल आहे उहा मरहले वारा थिल आहे। अॻे हूंदी त यकदमि प्रेशर अची वेंदो काटन जो मार्केट में त रेट डाउन थी वेंदा। हींअर पाणी जा जेके महीने खां पोइ पियो अचे, कुझु महीने जा फ़सुल आगट आहिनि, वरी महीने खां पोइ माण्हुनि कया आहिनि, त उहो रेट जेको आहे उहो प्रेशर मार्केट ते न ईंदो। उन जे करे त मार्केट मुंहिंजे ख़्याल में त स्टेबल रहंदी इन साल। तव्हां सिंध जे आबादगारनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो जेके काहे विया आहिनि त उहे पंहिंजे फसल जी कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो केयर कनि त जीअं वधि में वधि पैदावार खणनि? साईं हाणे जिते पाणी जी खोट आहे त हू कोशिशि कनि त माइक्रो न्यूट्रंस खे थोरो वधीक स्प्रे करनि, त छो जो स्ट्रेस मां काटन खे कढण लाइ माइक्रो न्यूट्रन जो स्प्रे करनि। पाणी कोशिशि कनि त जेको मोख जो लॻे थो, न त किथे ट्यूबवेल आहे या बोर आहे मिठो, उन जे ज़रिए उनखे पाणी ॾियनि त वधीक
काटन जेको सिहतमंद रहंदी त इंशाल्लाह एवरेज वधीक ईंदी त रेट माशाल्लाह अहिड़ा आहिनि जो जेकॾहिं स्टेबल करे विया काटन खे त माशाल्लाह इन साल ज़मींदारनि जो आहे। तो दोस्तों ही अब्दुल वहीद लिगारी जेके तमामु मुफ़ीद ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं आबादगारनि खे हिकिड़ो मैसेज बि ॾिनो त जिन जेके फसल भला काहे विया आहिनि त उन्हनि खे निपाइण जी कोशिशि बहितर नमूने कनि, संदी कोशिशि कनि त जीअं छो जो रेट 10 ऐं 8 ऐं 10,000 11,000 रुपए जे इन माना सराउंडिंग में हलंदा। उन हिसाब सां जेकॾहिं को आबादगार फ़क़ति 15 मण बि जेकॾहिं पंहिंजे फसल मां हिन पाणी जी खोट जे करे कढी वियो न त बि 15 मण जा 1.5 लख रुपया थियनि था, यानी रेट वॾा आहिनि। हुन करे महिरबानी कयो जेके पंहिंजा फसल आहिनि उन्हनि ते बाक़ाइदे चौकसी सां उनखे चेक कंदा रहो ऐं पंहिंजे प्रेज़ेंटी खे यानी पंहिंजी हाज़िरीअ खे फसलनि ते यकीनी बनायो त जीअं तव्हां वधि में वधि पैदावार खणी सघो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।